मोरू पास PSTJST वेटिंग उम्मीदवारनि जो मतालबनि जी मञता लाइ एहतजाज 4++ भर्तियूं मुकमिल करण जो मुतालबो। मोरू टेस्ट पास PSTJST वेटिंग टीचर्स मोरू तरफ़ान मतालबनि जी मञता लाइ एक्शन कमेटी जे सदते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻवानी आरिफ सोलंगी, अब्दुल्लाह खोसो, अताइल्लाह बरोही, रियाज़ खोसो, हसन राहोजो, कफ़ायत मबेजो, परवेज़ सूमरो, शौकत अबड़ो बयान कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त सखर तरफ़ान वरतल मुश्किल टेस्ट पास करण बावजूद खेनि गुज़िरियल 5 सालनि खां वेटिंग रखियो वियो आहे, पर अञा ताईं ऑफर आर्डर जारी न कया विया आहिनि। हुननि चयो त तालीमी वारे वज़ीर सरदार शाह केतिराई भेरा असेंबली फ्लोर ते चई चुको आहे त 4++ उम्मीदवार भर्ती लाइल आहिनि, तंहिं बावजूद संदन जाइज़ मसइलो हल न पियो कयो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हो मुसलसल पंहिंजनि हक़नि लाइ आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि, पर संदन दाननि वधण वारो को बि नाहे। हुननि चयो त असां पिरामन तरीक़े सां पंहिंजा हक़ बहिरी रहिया आहियूं, पर जेकॾहिं जाइज़ हक़ न ॾिनो वियो त एहतजाज जो दाइरो वधीक वधायो वेंदो। एहतजाज कंदड़नि मोरो तक K5 जे चूंडियल नुमाइंदी सूबाई वज़ीर दाख़िला क़ानून पार्लियामानी मामलनि ज़िया उल हसन लंजार खां मुतालबो कयो त 4++ पास उम्मीदवारनि जी भर्ती मुकमिल करण लाइ फ़ौरी तौरु नोटिफिकेशन जारी कयो वञे, जीअं उम्मीदवारनि छानियल बेचैनी मायूसी ख़त्म थी सघे।